नाज़रीन असीं मौजूद आहियूं करमपुर मालपीड़ी में। अचो त करमपुर मालपीड़ी में मौजूद मालवंदन ऐं ॿारनि जे वापारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त जेको पीढ़ी जो कामयाब वई आहे। रेट भलो आहे बिल्कुल पीढ़ी मच तो इंशाल्लाह पीढ़ी के बचाइंदा से घट न करनी है पीढ़ी में हर शे जो हता बिल्कुल इंशाल्लाह व्यापारी दीना पीढ़ी जो असा के तो रोलिशन ओके भली सुठी थी लगे थी। हां अल्लाह खैर करे जलेल बेजारणी ने पर पीढ़ी की लगे पई अल्हम्दुलिल्लाह जबरदस्त माशाअल्लाह सुठी पहले असा के सहूलत ॾाढा गल तमाम जो पासे सुख थी वा अमना मान जे हिसाब सां जेको पे गोठ तरह हर को जी ते कारोबार कीअं पियो हले? माशाअल्लाह बेहतर आहे माशाअल्लाह व्यापारी ज्यादा अची विया आहिनि माल ज्यादा हा ओके मौजूद आहियो करमपुर मालपीड़ी में। करमपुर मालपीड़ी जे इनेकाद खां पोइ हीअ पीढ़ी जो जेको आहे टियों वार आहे। टे वार ते जेको आहे तमामु घणी रश नज़र पई अचे। ऐं पीढ़ी में मौजूदु मालवंदन ऐं वापारनि जो चवणो हो त हीअ जेकी पीढ़ी आहे उहो ॾींहों ॾींहुं तरक़ी तरफ़ वञी रही आहे। पीढ़ी जो जेको आहे तमामु इलाइक़े जी आवाम जे लाइ ख़ुशाइन आहे ऐं हुन इहा उमेद ज़ाहिर कई त हीअ जेका पीढ़ी अॻिते हली करे वधी जेका तारीख़ी साबित थींदी। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान